नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त गॾाप जे फुल पातणी ॻोठ में 17 सालन जे अली मुर्तज़ा पातणी केतरनि सालन खां जिगर ऐं मैदे जे मर्ज़ में मुबतला आहे, जंहिंजो कद सिर्फ़ 3 फुट 4 इंच आहे। रत जी कमी सबब कद काठ बि नथो वधे। हिन जा वालिदिन इंतहाई ग़रीब आहिनि ऐं न बनी न ॿारो आहे। हिननि जो माल मवेशी ते गुज़र सफ़र आहे। सो बि विकिणे नौजवान जे इलाज ते ख़र्च कयो, पर डॉक्टरनि जो चवण त मरीज़ जे इलाज लियाकत या आगा खान जी अस्पताल में मुमकिन है। हिन चयो त असां पंहिंजो अलतल विकिणी छॾियो आहे। हिन वक़्तु असां हिकु वेलो मानी खाइण लाइ बि लाचार आहियूं। नौजवान जो इलाज किथां करें? इन मौके ते अली मुर्तज़ा हथ जोड़े पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध ऐं सिहत खाते जे आला इख्तियारनि ऐं इंसानी दोस्तनि खे मुतालबो कयो आहे त आम माण्हुनि जीअं ज़िंदगी गुज़ारण थो चाहियां, खुदारा सरकारी खर्च ते इलाज कराए मुंहिंजी ज़िंदगी बचाई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।